झीलानी मलाखड़ा सज्जाद खास के लिए चैनल के सब्सक्राइब जरूर करना है, बेल आइकन के प्रेस करना तो जी असाई नई वीडियो तव्हां ताईं पहुंचंदी रही। पहलवान नौजवान लाला रही पठान ऐं वाहिद खीरो पहिरीं मल आहे, पहिरियों जोड़ आहे। मुक़ाबिलो इंतहाई दिलचस्प ऐं असांजा मोतबर ठट्टू ऐं उमरकोट सख़्त मुक़ाबिलो आहे। मुक़ाबिलो सख़्त आहे। लाला रही पठान ऐं वाहिद खीरो ऐं उमरकोट सख़्त मुक़ाबिलो आहे। अरे वेही रहो, अरे भरण वारा वेही रहो। भलो मल आहे ऐं 4,500 रुपया बिल आहे। 500 रखंदा त 5,000 थी वेंदा। पहलवान लाला रही पठान वाहिद खीरो खीरे जा डाला जाठा नालो बचे तो साईं थोरो हेठि वियो साईं। सख़्त मुक़ाबिलो आहे, मुक़ाबिलो जारी आहे। वाह वाह लाला वाह। इहो आहे पहलवान लाला रही पठान। लगे ताड़ी वाह लाला पहिरीं मल मारियो। हाणे अॼु रजब रायमो पहलवान झूलण ऐं जमाली ऐं झूलण इनखे सलमान हुई करे मारे। वाह वाह जमाली वाह। इहो आहे पहलवान ख़ैर मोहम्मद जमाली। वाह वाह। ये शी पहलवान आहिनि, अञा वॾा ख़र्च आहिनि, वॾा खाधा आहिनि। आखिरो जारी रहंदो जुमे ताईं इंशाअल्लाह ताला। छंछर ताईं बाक़ाइदे मलाखड़ा भरपूर हूंदा ऐं सुभाणे नवां पहलवान ईंदा। गुलाम नबी शींदी ईंदो सदर सुभाणे। पहलवान क़दुरु कयो लाला रहीम जो, ख़ैर मोहम्मद जमाली जो क़दुरु कयो। बस अल्लाह ये छा था वे अदा ये न अल्लाह आए न रहियो। पहलवान गफूर मलायो क़दुरु कयो। अहिड़ा साईं जे हेठां आयो त मला चट थींदो इंशाअल्लाह ताला। ऐं सख़्त मुक़ाबिलो आहे साईं इरफान शाह ऐं पहिरियों सदा मला रजब रहमा 6,000। वाह 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 रजब रहमा वाह। इहो आहे थर जो पहलवान रजब रहमो। थर पार कर मिठी उमरकोट। शोरूम साहब जो बिल आहे 5,000। साईं इरफान शाह सदा मला साईं इरफान शाह 5,000 बिल थियो। लाला रही पठान वाहिद खीरो 6,000। पहलवान बड़ी मेहरबानी। इनाम जो पहलवान जो क़दुरु कयो। पहलवान लाला वाहिद खीरो शौकीर लाला रही पठान ऐं वाहिद खीरो। वाहिद खीरा जो ठाहे खीरे जो जलसो खीरे जो आहे। सख़्त मुक़ाबिलो आहे, मुक़ाबिलो जारी आहे। पहलवान वाह वाह पहलवान खीरो पहलवान लालो वाह 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 लाला वाह लाला वाह लाला वाह। इहो आहे लाला रही पठान जे 6,000 रुपया रखियो। लाला रही खे 2,500 रुपया झूलण। वाह जमाली। इहो आहे पहलवान ख़ैर मोहम्मद जमाली झूलण खे मारे ॿई मलू। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां सलाम। ऐं तव्हां असांजा इहे मलाखड़ा झीलानी मलाखड़ा ते ॾिसी सघो था। अलाह साईं तव्हांखे आबाद करे ख़ुशि जो वसंदा रहो ऐं असां ग़रीबनि ऐं नाचीज़नि जे लाइ दुआ कंदा वञूं। मौला साईं सलामत रखे। वॾी महिरबानियूं। हिन चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो। वॾी महिरबानियूं।